छाए तो सॼो ॾींहुं मोबाइल में लॻो पियो न की ग्राहक ॾींहं तो वठे तो रुगो ठलो ते वेठो ई इधर सां तो कमु करणो कर न त हलियो वञ वाह ॿाहिरि थी यार ॾे उथी मोबाइल हथ मां कढ बस छा खपे जिंग जोंग कोन्हे जिंग जोंग न डिंग डोंग कोन अच्छा फलियूं आहिनि फलियूं पा फलियूं न बल्ली कोन ही घणे ई 10 रुपया 5000 ॿ 5000 कोन बाबा तोखे छा खपे वाह हेॾे कोन 5000 ईंदा आहिनि 5000 कोन इहो 10 इस्माइल जा पैसा आया स्माइल ॾेई वियो 400 मां 300 रुपया ॾेई वियो बाक़ी 100 ची लिखी छॾ पोइ ॾेई वेंदो मूं चयो सेठ यार हर बार बेइज्जती थो करे ॾेई ॾेई कोन थो ॻाल्हि हे तो अची वियो न ही न ॾे बस तोखे छा खपे असांजो छोकिरो खाए कोन्हे ग्राहक आराम सां ॻाल्हाए चॉकलेट ये खट में चाहिए ना हा घणे दाणो बा 2 रुपया 2 रुपया 5 जा पंज। 5 जा 3 बाबा 10 जा तूं 5 खण न 5 जा हे तो खणा 5 जा ॿिया तो खणा 5 जा 3 हे तो खणा ठीक है 3 है सही 2 हो खण 5 हाल ये तो 10 रुपया पूरा हा थी 10 रुपया पूरा थी ये घणे आई चॉकलेट डेरी मिल्क है ना ये घणे बाबा 100 रुपए जा तो 10 रुपया देना ना तू वञ जी 100 रुपया वो है तू विन ही मांगो हाँ ये 100 रुपये मांगू नहीं मांगो है बाबा तू विन ना विन बाबा तो बस विन। खपे छा तो तू ॿुधा न तो ये तो ये कर ओए खर्च में छुड़ी ने ये दे बस ये रखा दो यार हिकिड़ी शइ खण न ये घणे आई 10 रुपए जना में 10 रुपये दाणो छा खपे बाबा बाबा छा खपे हां सही हलो आई 10 रुपए जन 10 रुपए 5 रुपया होंदी है पेरी है बाबा महंगाई ॾिसां पियो केॾी थी वई आहे हाँ महंगाई ये है ना ये बराबर यार तो हां वठे ॾे जी शइ तो महंगाई वरी इमरान खान खे पहुता ग्राहक आहे छॾी अच्छा पोइ हुन छा चयो त ॿिया पैसा पोइ ॿिया चई आउं 100 रुपया पोइ ॾेई ईंदुमि मूं चयो सेठ हर बार यार ये वडड़ी मना थी करे है ये लोली पोली है लोली पे वठणो आहे हाँ हाँ हुकुम सां वठी लाइ हिकिड़ी हाणे त थोरा जॾहिं बाबा तू तंग न कर न ॾिस न ख़ुदा खे मन तू 10 जी शइ वठे तू एॾो रत पियो पीए को लोली पोली ॾेई छॾ 5 वारी ॿ लोली पोली आख़िरी वठण वाली हल वठ हलंदो ये घणे हिकिड़ी है हलंदो आप 5 रुपया हिकिड़ी 10 जो बाल मिर्चनि वारी तो कोन नंढड़ो खाईंदो न न सही आहिनि हां सही है विच में नंढड़े कई खाराए तूं मथां आई। पानी में बोड़े खाराई जमे पाणी ये मिर्चनि वारी तो कोन न ई केड़ी हो ई चोरा पियो न न नहीं मेरे हथ लगी वञे हां हल हल ए सेठ है ए, नहीं हिन है बेसिनी आहे चोर आहे तॾहिं न ईअं करे पियो बार बार पियो अचे। आयो छोकरो मारो बढ़िया है। इतखान इतखा है सेठ अञा तो उनके चए तो नहीं के चाहो न छा दो ना ये रख बस मेरी हाथ है ओ थोड़ी फकियो अचन थी न फकियो ॿियो टैलेंटेड ईअं ॿ- फकियो जेकी अचन थियूं न ओ मूंखे मिली वञनि न यार तो हिकिड़ी खण न पोइ सिलन थी ॾेई छॾ बस आ वठ हल हलंदो थी अरे ही छा पियो करे जल्दी ये बेटा बिश्नियन है नहीं के ना दुख ये वरी आयो आयो बाबा तू यार खुदा के ही रख ए ई छा रुपया हां ये इच्छा ई नंढड़े मुआले विधी हुई नंढे ई चोराइया न कोन चोर आऊं यार चोर थोड़ी है हे शान अरे ही चोरी तो करी अरे ए ई कोन न पे विधा मुंहिंजे ना, खीसे में ना, सबर कर सबर कर हे शान ये सब आओ ॾियां तो ये तो की सही ये छोर हेॾा बि लॻाया न अरे इन में लोगो इन में हाँ ध्यान तो न बाबा अरे इते लकाई है वॾो को चोर आहे बिजनी ध्यान तो तलवार चेक करें तलवार लाइयूं ये हुन पासे कोन्हा हुन पासे बेटा न कोने यार भाग कोने इन किशोर न ये मुंहिंजा पंहिंजा वठी वियो न पुछा कर हे आऊं वठी वियो कोन तोखां सवेरी हैं सब चोराई सही यार दुकान किशे में बताई आयो बार बार चोरी करण लाग हे आऊं हलो। वठी वियो हल हलंदो थी को 10 तो ॾियो मारा 10 हल गाडा के चोर आराम में बिजनी बिश्नियन है नहीं कहते सणो कोने पर ये एतरे बार आयो पर तो मूंखे ॿुधायो कोन्हे त ही चोरी पियो करे
अंगड़ी टा टोटे आयो मूंखे कहिड़ी ख़बर आहे चोरी पियो आई करे? भाई गडायो मिलियन न न हल तू बाल तव्हांखे अलाए अरे बी खिशा देखा नो सर खीसे पैसे में ही छाए भाई बेटा कुछ नहीं है तोड़ हल बार सलाम अलैकुम अरे तू मची हिते चले वरती तूं बस जट ईअं चोरी कबी आहे तो केर जले ला रही हा जल्दी आहे नसीब अहिड़ो आहे पाण में किथे लक कोन्हे पर नसीब